तव्हांजी वॾी वॾी महिरबानी भाऊ, तव्हां आयो असांखे मौक़िफ़ वरितव। बाक़ी इहो को शबीर मक्सी आहे जेको पाण हिकु कब्ज़ा माफ़िया आहे, पाण वापडा कॉलोनी में सरकारी प्लाट ते कब्ज़ो कयो वेठो आहे ऐं सरकारी मुलाज़िम आहे ऐं कराची में हुनजी ड्यूटी आहे। उन खां बाद इहो बर वक़्तनि मुख़्तलिफ़ नंबरनि खां मूंखे फ़ोन कंदो रहियो आहे त बाबा मूंखे 2-3 रुपया ॾियो, भतो ॾियो, न त मां तव्हांजे ख़िलाफ़ु को ग़लति क़दम खणंदुसि। बहरहाल असां शरीफ़ माण्हू आहियूं, असांजी बिरादरी शरीफ़ आहे ऐं असां ख़ानदानी माण्हू आहियूं। दुनिया खे ख़बर आहे, ज़िले खैरपुर खे ख़बर आहे त असां ॾाढनि खां वठी ज़मीनदार आहियूं, अॼु जा न आहियूं। असांजो वालिद साहब पुराणे दौर में बि चेयरमैन थी रहियो, जंहिं दौर में 16 हदियूं हूंदियूं, यूसी निज़ामानी हूंदी, उन दौर में असांजो वालिद साहब चेयरमैन थी रहियो ऐं असां ख़ानदानी पुश्तन पुश्तन ज़मीनदार आहियूं, वॾेरा आहियूं। उन जे हूंदे से हिकिड़े मक्सी आहे, हिकिड़े अलाए क्रिमिनल क़िस्म जो माण्हू आहे, उहो असांखे ब्लैकमेल थो करे, बाबा पैसा ॾियो न त मां तव्हांजे ख़िलाफ़ु घटि वधि ॻाल्हाईंदुमि, मां तव्हांजे ख़िलाफ़ु लिखंदुमि। अगरि मक्सी साहब जो, शबीर साहब जो हिकिड़ो वेसो बि यूसी गुजे में आहे त मां ॾंड भरण लाइ वेठो आहियां। छो त कब्ज़ा माफ़िया सां हुजूं त पोइ असांजे भरिसां 7-8 एकड़ सरकारी ज़मीन पई, हिकिड़े फुट ते कब्ज़ो नथो थिए, उहा 7-8 एकड़ में बेनज़री कॉलोनी ठही आहे। उन खां बाद कौसर हॉस्पिटल असांजे साम्हूं पियो रहियो, उन खां बाद उदी ते कब्ज़ो न पियो थिए, उन खे असांजे भरिसां हुयूं शयूं इहे असांजूं। उन खां बाद ॿिया कुझु दोस्त उते कब्ज़ा करे विया। असांखे तव्हां ॾिसो खैरपुर शहर में हिकिड़े दुकान ते मुंसिपल जो दुकान न आहे असां वटि, कंहिं सियासी हिसाब सां कंहिं बि हिसाब सां पीपुल्स पार्टी में रहिया आहियूं, असां पीपुल्स पार्टी में आया न आहियूं, असां पीपुल्स पार्टी ॼावा आहियूं, ईअं असां पैदाइश ई पीपुल्स पार्टी जा आहियूं। जी सर, असांखे बि ईअं महसूस थिए थो, छो त हिन टाइम असां कटवार क़ौम जो ईअं सम्झ ज़िले खैरपुर में सुठो वोट बैंक आहे। तव्हांजे तालुके खैरपुर में 8 खां 10 हज़ार वोट आहे पंहिंजो, ऐं तालुके कोडी जी में पंहिंजो ईअं सम्झ 15 खां 16 हज़ार वोट आहे। 25-30 हज़ार वोट कटवार क़ौम जो आहे पंहिंजो तालुके ज़िले खैरपुर में। उन उते हाणे महिरबानी कई मथां असांखे भाऊ सुलेमान कटवार मुंहिंजो वॾो बिरादर आहे, उनखे तालुके जो सदर कयूं ऐं मूंखे नवाब खान जी महिरबानी सां इंफॉर्मेशन सिक्योरिटी रखियो अथऊं। इन जे करे कुझु सियासी दुरूं नाराज़ थियूं आहिनि। इन जे करे असांजे इन जे करे असांजे हिकिड़ो ब्लैकमेल टोलो छॾियो वियो आहे त हिननि जो जीअं साख ख़राब कयो वञे। असांजो डीआईजी साहब खां, एसएसपी खैरपुर खां ऐं आला अमलदार खां मुतालबो आहे त असांजो तदारक कयो वञे। साल खां वठी असांखे मुख़्तलिफ़ माण्हू ब्लैकमेल कया रहिया आहिनि ऐं असांजी साख मुतासिर करे रहिया आहिनि। ईअं न थिए जो असांजी बिरादरी तमामु वॾी बिरादरी आहे, असां पंहिंजी बिरादरी खे घुराए पोइ को क़दम खणूं, पोइ ईअं न खैरपुर जो अमन अमान ख़राब थी वञे। असां खैरपुर जे अमन अमान लाइ सब्र ऐं तहमुल सां वेठा आहियूं ऐं हर माण्हू जो ॿुधी रहिया आहियूं। एसएसपी खैरपुर खे, मक्सी साहब खे असां रिक्वेस्ट था कयूं त असांजी महिरबानी करे शबीर मक्सी खे घुरायो वञे ऐं उन्हनि खे पुछा कई वञे। अगरि हुनजो वेसो बि ज़मीन जो आहे त असां 10 विसा ॾियण लाइ तयारु आहियूं। महिरबानी।